पेटीएल इफ्ताल के सोबो दरो जे सदर उस्ताद मीर अली सेहतो, जनरल सेक्रेटरी मुजाहिद हुसैन चन्ना, उस्ताद रजा मोहम्मद भुट्टो, उस्ताद शौकत सोलंगी ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी मेन प्राइमरी स्कूल सोभोदेरो खां प्रेस क्लब सोभोदेरो ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे दौरान उस्तादनि पारां वज़ीर तालीम सईद सरदार शाह ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते पेटीएल अॻवान मुजाहिद हुसैन चन्ना चयो त वज़ीर तालीम सईद सरदार अली शाह उस्तादनि ख़िलाफ़ नाज़ेबा ऐं इख़लाक़ खां किरियल अल्फाज़ ॻाल्हाए रहियो आहे, जंहिंजी असां लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उस्तादनि वधीक चयो त वज़ीर तालीम सिंध खे अगरि पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त उस्ताद संदसि ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान कंदा। उस्तादनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां घुर कई त तालीम खाते में थधे मिजाज़ वारो माण्हू जेको स्कूलनि जे मसइलनि, उस्तादनि जे मसइलनि, किरियल बिल्डिंगनि जे मसइलनि, किताबनि जे मसइलनि खे हल करण वारो माण्हू हुजे, उनखे तालीम खाते जो कलमदान ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची